दुश्मन मंसूबा दुश्मन मंसूबा दुश्मन मंसूबा सिंधु ते तकरारी कहना सिंधु ते तकरारी कहना सिंधु ते तकरारी कहना सिंधुअ मां छह नवां केनाल कढण काछे जी ज़मीन जी वालार ऐं बदमनी ख़िलाफ़ JUI तालका खैरपुनाथन शाह पारां तालकी सदर मौलाना अब्दुल करीम चांडियो, जनरल सेक्रेटरी हाफ़िज़ मोहम्मद अनवर खोहारो, हाफ़िज़ हाजन लगारी, मुमताज़ खोसो, इस्माइल खोहारो जी अॻुवाणी में शहरीन ऐं जमियत जे कारकुननि पारां हथनि में बैनर ऐं प्लेकार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन पारां वफ़ाक़ी तोड़े सूबाई हुकूमत ख़िलाफ़ ज़बरदस्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते मौलाना अब्दुल करीम चांडियो, हाफ़िज़ मोहम्मद अनवर खोहारो, हाफ़िज़ हाजन लगारी, मुमताज़ खोसो, मोहम्मद इस्माइल खोहारो तक़रीर कंदे नवां केनाल कढण ऐं वधंदड़ बदमनी जी निंदा कई आहे। दुश्मन मंसूबा दुश्मन मंसूबा दुश्मन मंसूबा सिंधु ते तकरारी कहना सिंधु ते तकरारी कहना सिंधु ते तकरारी कहना। मुजाजिज दोस्तों, न दुकान महफूजा, न घर महफूजा, न मोटरसाइकिल महफूजा, न कंहिंजी इज्जत ऐं आबरू महफूजा। शहरी जेके है ठाड़ेल ऐं चोरनि जे हवाले कया विया आहिनि। पुलिस जेका है अघूर निंड में सुती पई आहे। अहिड़ी पुलिस असांखे नथी खपे ऐं उन खां अलावा असांजे सिंधु दरिया जे मथां छह तकरारी केनाल ठाहिया विया आहिनि। मुजाजिज दोस्तों, मज़ाहमत न थी, उचासूं न त पोइ असांजी सिंध जेका आहे उन जूं ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। तंहिंजे करे जीअं त असां एहतिजाज करे करे थकिजी पिया आहियूं, हाणे असांखे अमली जदोजहद करणी आहे। तंहिंजे लाइ बहितर इहे आहे त असां पंहिंजो लाहेअमल ठाहियूं, असां अदालत जो दरवाज़ो खड़कायूं त असां सां हीअ नाइंसाफ़ी छो थी थिए। छह केनाल ठाहे करे असांखे बंजर छो थो बणायो वञे, उनजे लाइ हाणे अमली जदोजहद करणी आहे। उनमें पंहिंजा दोस्त मुंतखब करे फंड जमा करे अदालत जो दरवाज़ो मुनाक़िद थी रहियो आहे। इन जो एहतिजाज जो बुनियादी मक़सद इहो आहे त जेका हुक्मरान तबको सिंध खे बंजर बनाइण जे लाइ, सिंध धरती खे तबाह बर्बाद बनाइण जे लाइ उन्हनि सिंधु जे मथां छह तकरारी केनाल कढण जो ऐलान कयो आहे, जंहिंजे करे जमियत उलमा इस्लाम इन्हनि छहनि केनालनि जी शदीद लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे। अदा जीअं त असांजो पहिरियां ई खैरपुरनाथन शाह में हिते पछाड़ी आहे, असां वटि अॻु में ई पाणी कोन थो पहुचे। वरी उन खां पोइ सिंध हुकूमत अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा हरबा हलाए करे असां सिंधियुनि खे पोइते हटाइण जे लाइ अलाए कहिड़े कहिड़े तरीक़े सां असांखे माना मशगूल रखे थी पई। उन जे लाइ असां सिंध हुकूमत खां ऐं पाकिस्तान जे आला इदारनि खां इहा अपील था कयूं त असांजा इहे 7 केनाल न कढिया वञनि।